थकियाई थरथेल चढ़ चिकियाई चोटें हलंदे हो त उन्हूं ॾे भव मिड़ी भेल उथी राव रेल वेठनि तां वारी वरे। सभ खां पहिरीं त तव्हांजी सिंधी अदबी संगत शाख जामशोरो सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जी महिरबानी जो मूं जहिड़े गुंडाए ते माण्हू खे स्टेज ते खणी आया आहियो ऐं तव्हांखे मुबारकबाद तव्हां मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़े हिकिड़े आलमी मुफ़क़िर जे लाइ ही अॼु प्रोग्राम सजायो आहे। मुख़्तसर ॻाल्हि मुल्क बि छाकाणि त इलाही मुक़रर मौजूदु आहिनि। मां सम्झंदो आहियां त कुदरत सिंध खे रुगो कुदरती वसीलनि सां समुंड सां मैदनी वसीलनि सां गैस सां कोयले सां ऐं ॿियनि नायाब मैदनी वसीलनि सां रुगो मालामाल न कयो आहे, पर कुदरत हिन सिंध खे ज़हन बि ॾिना आहिनि, तमामु घणा ज़हन ॾिना आहिनि। उहे ज़हन जिन जे बुनियाद ते जदीद सिंध जो पूरो शऊर बीठो आहे, उहे ज़हन जिन सिंधी समाज खे रोशन ख़्याली तरक़ी पसंदी ऐं इंसान दोस्ती ऐं वतन दोस्तीअ जो हिकिड़ो पूरो थंब ॾिनो आहे, जंहिं ते अॼु असांजो समाज बीठल आहे। जंहिं रोशन ख़्यालीअ ते असां अॼु प्राउड फील था कयूं, जंहिं तरक़ी पसंदीअ ते, जंहिं वतन दोस्तीअ ते, जंहिं इंसान दोस्तीअ ते, हीअ असांजा बुनियादी गुण आहिनि सिंधी समाज जा। इहे ईअं कोन आया आहिनि। इन जे लाइ असांजे हिननि मुफ़क़िरनि जंहिंमें मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजो पूरो इल्मु लियाक़त क़ाबिलियत ऐं इन आधार ते वेही वरियनि जा वरिया कमु कयो आहे ऐं असांजे समाज खे पूरो डायरेक्शन ॾिनो अथई। मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू, शहीद अली बख्श जहिड़ा माण्हू, रसूल बख्श पली जहिड़ा माण्हू, साईं जेम्स जहिड़ा माण्हू, हीअ बेसिकली असांजी मीरास आहिनि, जंहिं ते असां अॼु न ईंदड़ सदियुनि ताईं पिया प्राउड कंदासीं ऐं इन्हनि जी वाट ते। हाणे जॾहिं असां मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी ॻाल्हि था कयूं त मां सोचींदो आहियां त हिकु माण्हू 104 सालनि जी उमिरि में घटि में घटि 3 सदियुनि जहिड़ो इल्मी अदबी ऐं कलमी पोरियो करे वियो आहे, घटि में घटि 3 सदियुनि जो। 104 साल उमिरि उन मुसलसिल तारुक में गुज़ारी आहे। हुन न सिर्फ़ु इल्म जे ज़रिए शऊर पैदा कयो, अदब जे ज़रिए वाट पैदा कई। ऐं मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त जदीद जेको अदब आहे, जंहिंमें असां चऊं था त शाइरी या नसुर जदीद, जंहिं असांजे समाज खे हिकिड़ी वाट ॾिनी, उन्हनि जदीद अदब खे, शाइरीअ में या नसुर जी ॻाल्हि थो कयां, त उनखे बुनियादी डायरेक्शन बि मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जहिड़े माण्हू ॾिनो आहे। मूंसां हिन हाल में वेठल खोड़ सारा दोस्त सहमत थियनि या न थियनि, पर मां सम्झंदो आहियां त शेख अयाज़ जी जेका अदबी तरबियत आहे या शेख अयाज़ जी जेका शाइरीअ जी तरबियत आहे, उहा कंदड़ बि मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़ा माण्हू आहिनि। ख़ासि करे मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जॾहिं अयाज़ खे उर्दू शाइरीअ मां कढी ॿाहिरि उनखे चई त अच बाबा, हीअ सिंधी हिकिड़ो वॾो मैदान आहे, हेॾी सारी ॿोली आहे, हेॾी सारी शाहूकार ॿोली आहे, हिन में ई पंहिंजे वतन जी ॻाल्हि कर, हिन में ई पंहिंजनि माण्हुनि जी ॻाल्हि कर, हिन में ई पंहिंजे समाज जी ॻाल्हि कर। तॾहिं शेख अयाज़ साहिबु उर्दू शाइरीअ मां वरी पंहिंजो टिल्ट खाधो ऐं पोइ सिंधी शाइरीअ ॾांहुं आयो ऐं उनजो पोइ तारफ़ बि पोइ ठहियो। ऐं शेख अयाज़ जे जेके शाइरीअ जा किताब आहिनि, उन्हनि जा जेके मुहाग आहिनि, उहे एॾा त नायाब तरीक़े सां मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु लिखिया आहिनि। उहे पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो त जोयो साहिबु बेसिकली उहो सिर्फ़ु हिकिड़ो आलिम या अदीब या मुफ़क़िर न हो, पर हू हिकु अहद साज़ शख़्सियत हो। हुन ज़हन ठाहिया, हुन माण्हू ठाहिया। माण्हू ठाहींदड़ माण्हू केॾो कमाल जो थी सघे थो पियो। हिकु माण्हू पंहिंजी ज़ात मां निकिरे ऐं पूरे समाज लाइ वेही कमु करे। ख़्यालु जेको सिर्फ़ु मुंहिंजी हद ताईं आहे या फ़हीम नूनारी साहिब जी हद ते आहे या साईं आज़ाद क़ादरी जी हद ताईं आहे, त ख़्यालु बसि पोइ ओतिरे महदूद आहे। पर जॾहिं ख़्यालु समाज लाइ असां सोचूं था, समाज खे ॾियण लाइ सोचूं था, त पोइ इहो ख़्यालु सिर्फ़ु मुंहिंजे फ़र्द जो न आहे, उहो पूरे समाज जी मिरास थिए थो। ऐं मोहम्मद इब्राहिम साहिब जा ख़्याल, उनजो फ़िक्र बि पूरे समाज जी मिरास आहे। इन जो मां हिकिड़े भेरे तव्हां मां इलाही माण्हू खे शायदि ख़बर हुजे, मोहम्मद इब्राहिम जोए साहिब हिकिड़ी कहाणियूं बि लिखियूं। हिकिड़ी कहाणी त मूंखे यादि थी पई, साईं आज़ाद वेठो आहे, थी सघे थो उनजी तस्दीक़ करे, मतिलबु ॿियूं कहाणियूं हुजनि। रोज़े जी मानी, सवेल रमज़ान शरीफ़ जी ॻाल्हि आई। हाणे रोज़े जी मानी कहाणी पढ़ण खां पोइ मूंखे महसूसु थियो त जोयो साहिबु त कहाणीकार बि क्लास जो कहाणीकार आहे। हाणे इहा कहाणी काफ़र, चोटियों दर, अली बाबा जी कहाणियुनि, इहा ॿियूं उन वक़्त जूं जेके शेख अयाज़ जूं कहाणियूं, उन जे कहाणियुनि जे कैलेबर जी कहाणी आहे रोज़े जी मानी, जंहिंमें हिकिड़े खाना बदोश ॿार खे, जेको बुखायल ॿारु आहे, उहो सॼो ॾींहं जी बुख, उनखे रस्ते में रोज़े जी मानी खणी वेंदड़ हिकिड़ो माण्हू ॿारु थींदो आहे। पोइ उनखां उहो मानी घुरण जी कोशिशि कंदो आहे, उनखे न ॾींदा आहिनि ऐं उहा रोज़े जी मानी
मुलनि लाइ हूंदी आहे, मुला हलिया विया मस्जिद मां निकिरी विया ऐं वापसीअ ते उहो रोज़े जी मानी हुनजो पीउ ॿार जो पीउ उहो वञी कंहिं ॿी मुस्लमान फ़क़ीराणीअ खे ॾिए थो, पर उन बुखायल ॿार खे जेको खाना बदूशन जो आहे उन्हनि खे नथो ॾिए। त केॾे वॾे क्लास जी हुन एप्रोच सां उहा कहाणी लिखी हूंदी ऐं केॾे वॾे क्लास जी एप्रोच सां हुन इहो मैसेज ॾिनो हूंदो। सो मां सम्झां थो त सिंध खे हिन वक़्तु जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि में हीअ असां खां कोयलो खसे विया आहिनि, हीअ असां खां गैस खसे विया आहिनि, हीअ असां खां समुंड खसे विया आहिनि, पर असां खां न खसे सघिया आहिनि त मोहम्मद इब्राहिम जो फ़िक्र, न खसे सघिया आहिनि त साईं जेम्स हेड जो फ़िक्र, न खसे सघिया आहिनि त पलीजे साहिब जो फ़िक्र। हीअ असांजो मिरास आहे। इन खे मशल राह करे जेकॾहिं असां पंहिंजे समाज में अॼु जे चैलेंजिस खे फेस करण जे लाइ मोहम्मद इब्राहिम जो जहिड़नि माण्हुनि खां रहनुमाई हासिलु कंदासीं ऐं अमली मैदान में, सिर्फ़ु ॻाल्हि न, अमली मैदान में कमु कंदासीं त मां सम्झां थो हिननि माण्हुनि जो जेको फ़िक्र आहे उहो असांजी रहनुमाई कंदो ऐं असां पंहिंजे समाज जी, पंहिंजे वतन जी हिकिड़ी रोशन मुस्तक़बिल लाइ गॾिजी सॼी कमु करे सघूं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो।